ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि करो, मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। अॼु बाप दादा चवनि था विघ्ननि सां मुक्त थियण जी सहज युक्ति। 14/12/78 जा महावाक्य आहिनि। विघ्ननि सां मुक्त थियण जी सहज युक्ति। अॼु बाप दादा सदा पंहिंजी सिकील ते लाडले ॿारनि खे स्नेह जी नज़र सां पंहिंजी सर्वश्रेष्ठ सिरताज ॿारनि खे हुन पद्मा पदम भाग्यशाली रूप में ॾिसंदे हुए सदा ख़ुशि थींदा आहिनि कि कल्प पहिरों वारा बिछड़ा हुआ ॿार केतिरा श्रेष्ठ पद पाइण जे योग्य आहिनि। अॼु बाप दादा पंहिंजी सिकील ते लाडले ॿारनि खे, लाडला ॿार केरु हूंदा आहिनि जंहिंजो बुद्धि योग सदा बाप सां लॻल रहे, उन्हनि ॿारनि खे स्नेह जी नज़र सां पंहिंजे सर्वश्रेष्ठ सिरताज ॿारनि खे उन पद्मा पदम भाग्यशाली रूप में ॾिसंदे हुए सदा ख़ुशि थींदा आहिनि कि कल्प पहिरों वारा मुंहिंजा बिछड़ा हुआ ॿार केतिरा श्रेष्ठ पद पाइण जे योग्य ठहिया। ॾिसो बाबा हिकु ई सेंटेंस में असांखे केॾा सारा स्वमान ॾिनई, केॾो सारो सुठो चईं असांखे। त असांखे बि जॾहिं कंहिंसां मिलंदा आहियूं न त उन्हनि जी अनेक विशेषताऊं साम्हूं अची वञनि। जीअं बाबा जे साम्हूं असां एतिरा आहियूं, असांजो बुद्धि योग सदा बाबा सां गॾु रहंदो आहे। असां बाबा जा अॼु बाबा चई न डबल सिरताज थियणो आहे, त अञा ठही विया आहियूं छा असां पद्मा पदम भाग्यशाली ठही विया आहियूं। हा मतिलबु बाबा खे पहचाने वरितो आहे, असां भाग्यशाली त थी वियासीं, लेकिन हर संकल्प में असां कमाई करूं था पद्मनि जी। असांखे त थियणो ई आहे डबल सिरताज, श्रेष्ठ पद्मा पदम पति, परफेक्ट सिकीलदो लाडलो ॿार असांखे ई थियणो आहे। लेकिन जॾहिं बाबा इहा मुरली ॿुधाई तॾहिं असां थी विया हुआसीं छा? त असांखे बि पंहिंजे कई माउ पीउ हूंदा आहिनि न, उहो चईंदा आहिनि न कि हा मुंहिंजो इहो ॿारु ॾाढो ई सुठो थींदो, ॾिस हीअं थींदो हीअं थींदो, चईंदे चईंदे हिकु ॾींहुं उहो ठही वेंदो आहे। पोइ माउ पीउ चईंदा आहिनि असां त हमेशह ई चईंदा हुआसीं कि हीअं थींदो हीअं थींदो। त हीअं असांखे हर हिक सां शुभ उमेद रखी करे हुन दृष्टि सां ॾिसणो आहे। ईअं न ॾिसणो आहे कि इहा त कंदी न आहे, इहा त अहिड़ो आहे, इहा त वेड़ी आहे, असांजो ॿार त पढ़ंदो ई न आहे, न पढ़े। तव्हां हमेशह शुद्ध संकल्प कजो, ॾिसो हीअ सुठी रीति पढ़ी करे लाइक़ु थींदो, भले हुनखे यादि नथो थिए। असांखे हमेशह संकल्प करिणो आहे, ॾिसजांइ सुठी रीति सभु कुझु यादि करे सभु कुझु लिखी ईंदो, ॾाढो होशियारु थी वेंदो। हीअ सोच हुन में छा थो वञे, कमाई बि थींदी ऐं हुनखे बि शुभ संकल्प ॾींदासीं। त बाबा चईंदा आहिनि कि कल्प पहिरों वारा बिछड़ा हुआ ॿार केतिरो श्रेष्ठ पद पाइण जे योग्य ठहिया आहिनि। हर ॿार जी योग्यता, हर ॿार जी विशेषता बाप दादा जे अॻियां सदा स्पष्ट आहे, ऐं बाप दादा हर ॿार जी विशेषता जा मूल्य खे ॼाणंदे हुए हर हिक खे अमोलक रतन सम्झंदो। बाबा चईंदा आहिनि न मुंहिंजो लास्ट मणको बि मूंखे ॾाढो प्रिय आहे। जेको आतंकवादी जो कमु कंदो आहे, जेकी आत्मा विनाश जे निमित्त ठहींदी, उन में बि विशेषता त आहे। हीअं कोई मारे कंहिंखे, लेकिन दुनिया खे त परिवर्तन थियणो ई आहे, त उहो बि त कार्य में मददगार आहे न। अहिड़ी आत्मायूं बि त खपनि न। त बाबा चईंदा आहिनि कि हर आत्मा, चाहे ब्रह्मण सत्य त्रेता जा बि बाबा चईंदा आहिनि लास्ट मणको बि, इहे त मूंखे बाबा त चई
मूंखे त पहचाने न, त उन हिसाब सां त उहा आत्मा सुठी थी न, अमोलक रतन आहे न। त सदैव बाप दादा जी स्मृति स्वरूप सदा सहयोगी ॿार आहिनि। बाप दादा पंहिंजे वैराइटी मूल्यवान रत्ननि सां ई सदा साथ रहंदा आहिनि। अहिड़ा अमूल्य रतन जेके बाप पंहिंजे गले जो हार ठाहींदा आहिनि, दिलि तख़्त नशीन ठाहींदा आहिनि, नैननि जा सितारा ठाहींदा आहिनि। अहिड़ा अमूल्य रत्न जेके बाप पंहिंजे गले जो हार ठाहींदा आहिनि, दिलि तख़्त नशीन ठाहींदा आहिनि, नैननि जा सितारा ठाहींदा आहिनि, सिर जो ताज ठाहींदा आहिनि, विश्व में पाण सां गॾु साथ साथ पूजनीय ठाहींदा आहिनि, अनेक भक्तनि जे इष्ट देव ठाहींदा आहिनि। अहिड़े समान में सदा सित रहंदा आहियो। मां केरु आहियां? मां बाबा जे गले जो हार आहियां, बाबा जी दिलि तख़्त नशीन आत्मा आहियां, मां बाबा जे नैननि जो सितारो आहियां। बाबा मूं द्वारा पूरी विश्व खे लाइट माइट ॾींदा आहिनि। मां बाबा जी सिर जो ताज आहियां, बाबा जी मस्तक ते चमकती हुई मणी आहियां। विश्व में बाप सां गॾु पूजनीय आत्मा आहियां, विश्व में बाप सां गॾु पूजनीय आत्मा आहियां। भक्तनि जी, अनेक भक्तनि जी मां इष्ट आहियां न। केॾो वॾो इहे ई असां यादि रखूं। सुबुह सुबुह ख़ुदि जी बि महिमा करो, बाप जी बि महिमा करो, विच विच में बि माण्हुनि जी बि महिमा करो, त ख़ुदि महिमा योग्य थी वेंदो। केॾो सहज आहे। बाबा चईंदा आहिनि सभिनि जा गुण ॾिसो त तव्हां गुणमूर्त थी वेंदो। कम से कम हिन ई लक्ष्य सां ॾिसूं कि मां ठही वेंदुमि, मूंखे महिनत न करणी पवंदी। त जे नज़र सां बाप दादा ॾिसंदा आहिनि उहो विश्व ॾिसंदी आहे। हुन स्वरूप में असां सदा स्थित रहंदा आहियूं। विश्व असांखे कंहिं रूप में ॾिसे थी? विघ्न विनाशक जे रूप में, लक्ष्मी जे रूप में, सरस्वती जे रूप में, विद्या जी देवी, काली जे रूप में, असुरनि ते आसुरी स्वभाव संस्कारनि खे भस्म करण वारी मां आत्मा काली, संतोषी देवी जे रूप में ॾिसनि था, हनुमान जे रूप में ॾिसनि था, महावीरता जे रूप में ॾिसनि था। ॿियो कहिड़ा कहिड़ा देवी देवता आहिनि न। इहे बि असां यादि रखूं कि मूंखे माण्हू हिन रूप में ॾिसनि था त मूं में एतिरी शक्ति अची वेंदी न। अगरि तव्हां पंहिंजे गणेश जे रूप में टिकी वञो त बाबा तव्हांखे उहे विघ्न विनाशक जी शक्ति तव्हां द्वारा माण्हुनि खे ॾींदो न, त तव्हां में बि भरिजी वेंदी। तव्हांखे पुरुषार्थ न करिणो पवंदो। त ॾियण ई वठणु सभिनि खां सहज पुरुषार्थ छा आहे? सभिनि खे ॾियणु न। सभिनि खां सहज पुरुषार्थ आहे सभिनि जे लाइ ठाहींदासीं त ख़ुदि जे लाइ बि ठाहींदासीं। ईअं ख़ुदि जे लाइ दही बड़ा ठाहियो त लॻंदो अरे मां हिक जे लाइ छा ठाहियां न। बाबा खे भोग लॻाईंदमि, मां सभिनि खे खाराईंदमि त ख़ुशी ख़ुशी सां ठाहींदमि। त बाबा चवनि था जे नज़र सां बाप दादा असांखे ॾिसंदा आहिनि ऐं विश्व असांखे ॾिसंदी आहे, हुन स्वरूप में सदा स्थित रहंदा आहियो। ये लाइन असांखे हिकदमि दिमाग़ में वेही रहणी खपे कि बाप दादा मूंखे कंहिं नज़र सां ॾिसंदा आहिनि, विश्व मूंखे कंहिं नज़र सां ॾिसे थी, है न। अॼु शुक्रवार आहे न। अॼु असांखे विश्व कहिड़ी भारत वारा अॼु शुक्रवार देवियुनि खे मञंदा आहिनि, है न। शुक्रवार ॾींहुं देवियुनि खे मञंदा आहिनि। अॼु असांखे भारतवासी कंहिं रूप में मञनि था? कोई लक्ष्मी जी पूजा कंदो, कोई संतोषी देवी जी पूजा कंदो। ईअं बि असां करूं भई सूमर ॾींहुं मां शालिग्राम या शंकर तपस्वी रूप, मंगल ॾींहुं मां हनुमान जो रूप, त हीअं बि असां इष्ट ठही वेंदासीं।
अॼु बाप ऐं दादा ॿिन्हिनि जी रोहरियान हले पई की ॿारनि जे मथां, ॿारनि जे लाइ, ॿारनि जी रिलेटेड रोहरियान हले पई। बाप दादा चवनि पिया सहयोगी ॿार, राजऋषि ॿार हलंदे हलंदे तीव्र गति जे बजाए कॾहिं कॾहिं रुकी वेंदा आहिनि। छो रुकंदा आहिनि? पंहिंजे जीवन जी भविष्य श्रेष्ठ मंज़िल स्पष्ट ॾेखारे में न ॾींदी। छो रुकी वेंदा आहिनि? जॾहिं उन्हनि खे पंहिंजे जीवन जी भविष्य श्रेष्ठ मंज़िल स्पष्ट न ॾेखारे में ॾींदी आहे त रुकी वेंदा आहिनि। छो रुकंदा आहिनि? अॻियां छा थींदो, इहे क्वेश्चन जो पेपर साम्हूं अची वेंदो आहे, जंहिंजे कारण तीव्र गति जो पुरुषारथ जे बदिले पुरुषारथ जे रूप में अची वेंदो। छो रुकंदा आहिनि? अॻियां छा थींदो, इहे क्वेश्चन मार्क जो पेपर साम्हूं अची वेंदो। त हिन जे लाइ हमेशह यादि रखंदा करो कि असां बाप सां वाइदो कयो आहे, जाते विहारंदव, जो खाराईंदव, जीअं रहाईंदव, हुते असां तव्हां सां गॾु ख़ुशी ख़ुशी रहंदासीं। अॼु सुबुह जो साकार मुरली में बाबा चई न कि मां जाते असां बाबा खे यादि कंदा आहियूं, बाबा हुते अची वेंदो आहे। जे भक्त चईंदा आहिनि जाते ॾिस तू ई तूं, ऐं असां चईंदा आहिनि जाते असां आहियूं, बाबा खे यादि था करूं, हुते बाबा आहिनि। त हीउ क्वेश्चन मार्क ख़तमु थी वियो न। अॻियां छा थींदो, कीअं थींदो, इहे असांखे कुझु पतो ई न आहे। बसि बाबा मूंसां गॾु आहे, मां बाबा जी, बाबा मूंसां गॾु आहे। जेको बि थींदो बाबा हाणे छा करूं न। अगरि तव्हांखे थींदो न, अगरि असां एतिरो ज्ञान युक्त शक्ति युक्त न थिया आहिनि, लेकिन बाबा त असांखे हिकु गोल्डन चाबी ॾेई रखी अथई न, मुंहिंजा बाबा, बसि चओ मुंहिंजा बाबा, बसि। अॻियां छा थींदो, इहे क्वेश्चन मार्क जो पेपर साम्हूं अची वेंदो आहे, जंहिं कारण तीव्र गति व तीव्र पुरुषारथ बदिली करे पुरुषारथ जे रूप में थी वेंदो आहे। जो थींदो हुन में सुठो। मां अॼु त पुरुषारथ करां न, अॼु ई मुंहिंजो शरीर छॾे छॾां त मां टेंशन में ई शरीर छॾंदमि। अॻियां जो थींदो मां हाणे त बाबा खे यादि करां। आई हुई रुकावट खे मिटाइण जी व पत्थर खे पार करण जी हिमत घटि थी वेंदी आहे न। मां जो लक्ष्य रखियो आहे, मूंखे उहो प्राप्त करिणो ई आहे, चाहे कुझु बि थींदो रहे। त असांखे कोई बि ॻाल्हि अचे थी जेको असांखे पंहिंजे लक्ष्य खे हिलाए थी, मतिलबु उहो माया आहे, मतिलबु उहो पेपर आहे, मतिलबु उनखे पार करे मां ॾाढो अॻियां वधण वारी आहियां। त हुन ॻाल्हि जे कारण असांखे पंहिंजी धारणा, पंहिंजो लक्ष्य सां हटिणो न आहे। हिन करे हलंदे हलंदे थकी वेंदा आहिनि। अगरि असां सोचंदा आहियूं छा थींदो, कीअं थींदो, कोई थकी वेंदो आहे, कोई दिलशिकस्त थी वेंदो आहे, अर्थात पाण सां ना उम्मीदवार थी वेंदा आहिनि। अहिड़े समय ते बाप जो सहारो मिलंदे हुए बि पंहिंजे खे बेसहारा अनुभव कंदा आहिनि। छो कि असां मन में उहा नेगेटिव ॻाल्हि रखी छॾी आहे न, बुद्धि में असांजा प्रश्न अची विया आहिनि त बाबा किथे बि, बाबा खे मन सां यादि करिणो आहे, बुद्धि द्वारा बाबा जी मत खे सम्झी करे बाबा जो हथु पकड़े हलणो आहे। लेकिन असांजा ॿई बिज़ी आहिनि त असां दिलि शिकस्त थी वेंदा आहियूं, बेसहारा अनुभव कंदा आहियूं। लेकिन बाप दादा हिकु सेकेंड जो सहज साधन व कहिड़े बि विघ्न सां मुक्त थियण जी युक्ति जो समय प्रति समय ॿुधाईंदा रहंदा आहिनि, इहे भुलिजी वेंदा आहिनि। हिन करे जॾहिं बि हिकु त असांखे रोज़ु मुरली बि पढ़णी आहे, योग बि करिणो आहे। ऐं मुरली पढ़ण खां पहिरियों असांखे बाबा खे सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे ई मुरली पढ़ो। मुरली खां पहिरियों योग छो थींदो आहे? ताकी असां शांती सां वेही करे, अगरि असांजे मन में कोई ॻाल्हि आहे, कोई विघ्न परेशानी आहे, ख़ुदि जो, ॿिए जो, जंहिंजे कारण असांजो बुद्धि योग बाबा सां नथो लॻे, कोई बि ॻाल्हि जंहिंजे कारण असांजो बुद्धि योग नथो लॻे, त उहो असां सभु ॻाल्हियूं बाबा खे ॾेई छॾियूं। पोइ मुरली ॿुधो, तव्हांखे हर हिकु ॻाल्हि जो उत्तर सही मिली वेंदो। मुरली सिर्फ़ु ईअं ई न पढ़णी आहे, हा भई असां पढ़ूं था, ॿुधूं था।
मुरली पढ़ण ऐं ॿुधण जो मतिलबु कि मूंखे बाबा अॼु छा श्रीमत ॾियनि था। मूंखे सॼो ॾींहुं हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए कीअं सोचिणो आहे, कीअं ॻाल्हाइणो आहे, कीअं कर्म करिणो आहे, कीअं परिस्थितियुनि खे पार करिणो आहे। उन जे लाइ बाबा असांखे श्रेष्ठ मत था ॾियनि, पढ़ाई था पढ़ाइनि, है न, कि हीअं हीअं कजो। चाहे पीउ जे संबंध में सम्झो त बाबा जीअं माउ पीउ सां ॻाल्हाईंदा आहिनि, उहो माउ पीउ असांखे चए थो बेटा हीअं हीअं कजो, हीअं हीअं कजो। टीचर जे संबंध में सम्झो त उहो हर ॻाल्हि एक्सप्लेन कंदा आहिनि। ऐं सतगुरु जी त पोइ वरदान जे रूप में भई सतगुरु असांखे हिन ॻाल्हि जे लाइ इहे वरदान थो ॾिए। भई गुरु वरदान ॾींदा आहिनि न, असां कोई दुख जी ॻाल्हि ॿुधाए उनखे आशीर्वाद गुरु खां आशीर्वाद घुरंदा आहिनि। त हिते बाबा अॼु चई न, आशीर्वाद वाशीर्वाद न घुरो। बाबा जी जेकी ॻाल्हियूं आहिनि उहो बुद्धि में यादि रखे, स्मृति जो पाणी ॾियो, बाप जी यादि जो धूप ॾियो, उहो वरदान जो कमु करे वठो। ओड़ो ठही वेंदासीं असां। त बाबा चवंदा आहिनि कि कई बार ॻाल्हि में एॾो फसी वेंदा आहिनि कि दिलि शिकस्त थी वेंदा आहिनि, ना उम्मीदवार थी वेंदा आहिनि। बाप जे सहारो मिलंदे हुए बि ख़ुदि खे बेसहारा सम्झनि। लेकिन बाप दादा हिकु सेकेंड जो सहज साधन व कहिड़े बि विघ्न सां मुक्त थियण जी युक्ति जो समय प्रति समय ॿुधाईंदा आहिनि, उहो भुलिजी वेंदा आहिनि। सेकेंड में स्वयं जो स्वरूप अर्थात आत्मिक ज्योति स्वरूप, कर्म में निमित भाव। छा कंदा कॾहिं बि कोई विघ्न अचे त हुन जे लाइ बाबा युक्ति ॿुधाइनि था। हिकु त ख़ुदि खे आत्मा सम्झो, मां ज्योति स्वरूप आत्मा। ॿियो मां हिते निमित आहियां, है न, मां निमित आहियां। इहे डबल लाइट स्वरूप सेकेंड में असांखे हाई जंप ॾियाराईंदो। कोई बि विघ्न परेशानी आहे कि मां त आत्मा आहियां ऐं मां हिते निमित आहियां। कोई बि ॻाल्हि अचे थी बाबा खे ॾियो, असां खाली थी वियासीं, है न। लेकिन ॿार छा कंदा आहिनि, हाई जंप जे बजाए पत्थर खे तोड़ण लॻी वेंदा आहिनि। हुन विघ्न सां पार थियण लाइ ख़ुदि जा ई संकल्प, ख़ुदि जी मत। हाँ, अगरि असां में शक्ति आहे सेकेंड में पार करण जी त यूज़ करो। अगरि न आहे त बाबा वेठो आहे न, बाबा अञा विया थोरी आहिनि, बाबा वेठा आहिनि न। त बाबा खे ॾेई छॾियो, तव्हां न हटायो। जंहिं कारण जो बि यथाशक्ति हिम्मत ऐं उल्लास आहे उहो हुन में ई ख़तमु करे ॾींदा आहिनि ऐं थकिजी पवंदा आहिनि, उहा दिलि शिकस्त थी वेंदी। असांखे पंहिंजी शक्ति खे वेस्ट न करिणो आहे। अगरि असांखे सेकेंड में कंहिंजो सॉल्यूशन मिले थो, असांजी स्थिति नॉर्मल थी वञे त ठीकु आहे, न त बाबा त असांजी शक्ति हिम्मत उल्लास घटि न थींदो। न त छा कंदा आहियूं असां ई, जीअं न कोई कमु हूंदो आहे, हाणे सम्झो कोई मशीन ख़राबु थी वई त पहिरियों तव्हां थोरो बहुत ट्राए कंदव पंहिंजी सम्झ अनुसार। उहो लॻंदो अगरि असां कयो त ज़्यादा ख़राबु थी वई त प्रॉब्लम थी वेंदी। त जेकी मशीन वारो भाई आहे या जाता बि वरिती आहे उनखे असांखे कॉन्टेक्ट करे उनखे ठीकु कराइणो हूंदो आहे न। अगरि असां ज़्यादा ई मशीन में कुझु कंदा रहंदासीं त ख़राबु थी वेंदी। त हूअं ई असांजी आत्मा जो बि हाल आहे। त बाबा चवंदा आहिनि पोइ ॿार दिलि शिकस्त थी वेंदा आहिनि, पोइ थकिजी पवंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि बाबा मुंहिंजी मदद न करे। छो असां ई मन बुद्धि खे व्यस्त करे वेठा हुआसीं। जॾहिं अहिड़ी महिनत ॿारनि खे ॾिसंदा आहिनि त बाप दादा खे बि तरस पवंदो आहे। जंप लॻायो, सेकेंड में पार थी वञो, इहे भुलिजी वेंदा। कीअं जंप लॻाइणो आहे? मां त आत्मा आहियां, मां त हिते निमित आहियां, बसि फुल स्टॉप। त अॼु इहे रूह रियान थिए पई कि ॿार छा कंदा आहिनि ऐं बाप दादा छा चवंदा आहिनि। बाप दादा असांखे छा था चवनि ऐं असां छा कंदा आहियूं।
ये उहो ई थी वियो न। असां ॾिसो, तव्हां पंहिंजे लौकिक ॿारनि खे छा चईंदा आहियो, उहो छा कंदो आहे। कॾहिं बि तव्हांखे पंहिंजे लौकिक ॿारनि जे मथां कोई बि ॻाल्हि ते हीअं थिए न कि ॾिस मां हिनखे छा थो चवां, इहो छा थो करे, हुनजो अलबेलोपन, हुनजो आलस्य, हुनजो टाइम वेस्ट करणु जॾहिं तव्हां ॾिसो, हुन समय ख़ुदि खे ॾिसंदा करो कि मुंहिंजो पीउ मूंखे छा थो चए, मुंहिंजो टीचर मूंखे छा थो चए, मां उहो करां थी, मां बि त टाइम वेस्ट करां थी न, मां बि त चवां थी न पोइ करे वठंदासीं, कल्ह करे वठंदासीं, थोरी देरि खां पोइ था वठूं, हीअं था करूं। त हुन समय ख़ुदि खे ॾिसो कि शिव बाबा एॾो वॾो टीचर असांखे चए थो ॿार हीअं करो, पीउ असांखे चए थो ॿार हीअं करो, ऐं असां पुरुषार्थ ई कंदा कंदा कॾहिं भुलिजी वेंदा आहियूं, कॾहिं यादि ईंदो आहे, कॾहिं करे पाईंदा आहियूं, न करे त बि बाबा असांखे चईंदा आहिनि मिठा ॿार, प्यारा ॿार, लाडला ॿार, चलो जो जंहिंजो जेतिरो पुरुषार्थ करिणो हूंदो कंदो। उहे ॿारनि खे बि असांजा घर गृहस्थी में केर बि आहे, असांखे उन्हनि खे सम्झाइणो आहे, पढ़ाइणो आहे, उन्हनि जो भविष्य ठाहिण लाइ उन्हनि खे शिक्षा ॾियणी आहे। पोइ जेतिरो बि भाग्य में हूंदो उहो वठंदा। असां छो सॼो ॾींहुं माण्हू ॿार फलानो फलाने जे सोचे सोचे करे मथो ई ख़राबु करे छॾियो। इहे न सम्झंदा आहिनि जंहिंजो जेतिरो भाग्य। हाणे ससु त चईंदी न कि मां पंहिंजी ॿारनि खे, नुंहरनि खे सुठी रीति पालां करां, ईअं। हाणे हुननि जे भाग्य में ई न आहे त छा कंदो न। ॿारनि जे ओतिरो ई भाग्य में आहे। माउ पीउ वटि पैसो आहे, माउ पीउ त सोचंदा मां हिनखे डॉक्टर ठाहियां, इंजीनियर ठाहियां, उन्हनि खे पढ़ा, पढ़ 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 पढ़, सॼो ॾींहुं गीत ॻाईंदा रहंदा, हीअं कर हीअं कर हीअं कर। ऐं ॾिसो जंहिं ॾींहुं तव्हां न चईंदा आहियो न ऐं शुभ भावना रखंदा आहियो, उन ॾींहुं उहो ॿारु पंहिंजे पाण ई सभु कमु करणु लॻी वेंदो। ज़्यादा पुठियां पईंदा आहियूं न त जास्ती ॿार न ॿुधंदा आहिनि, हुननि खे लॻंदो आहे लेक्चर ॾींदा रहंदा आहिनि। त हुननि खे हिकु बार सम्झाए करे छॾे ॾियो, शुभ भावना रखो। त बाबा छा चईंदा आहिनि ऐं असां छा कंदा आहियूं, इहा ॾिसो सहज मार्ग खे थोरी सी विस्मृति जे कारण एतिरो मुश्किल करे ॾींदा आहिनि जो स्वयं ई थकिजी वेंदा आहिनि। कहिड़ो ईज़ी आहे न, रोज़ु सुबुह जो उथी करे बाबा खे यादि करे आत्मा में शक्ति भरणी आहे, बाबा सां रोहरियान करिणो आहे, ख़ुदि जे बारे में, सृष्टि जे बारे में, आसपास आत्माउनि जो कहिड़ो कहिड़ो दुख आहे उन्हनि जे लाइ रोहरियान करो, उन्हनि खे शक्ति ॾियो। पोइ मुरली में बाबा जो असांखे श्रेष्ठ मत ॾियनि था, कीअं सोचणो आहे, ॻाल्हाइणो आहे, कर्म करिणो आहे। अॼु बाबा केॾो दुनिया जे बारे में ॿुधाईं, स्वर्ग जे बारे में, विनाश जे बारे में न। हुन खां पोइ कर्म क्षेत्र में अची करे ख़ुदि खे बिंदु आत्मा सम्झो, निमित सम्झो। हाणे मूंखे ड्यूटी मिली आहे घर में, मूंखे इहो करिणो आहे, इहो करिणो आहे, चलो इहो ॿारु आयो, हिनखे ईअं करिणो आहे, ईअं करिणो आहे, हुनखे शिक्षा ॾियणी आहे, चलो नुंहुं आहे, संबंधी आहिनि, जो बि आहिनि, मां आत्मा बाबा जो ॿारु, हिननि सां संबंध निभायां थी। इन्हनि जी स्थिति मुंहिंजे मथां प्रभाव न हुजे, मुंहिंजी स्थिति इन्हनि जे मथां प्रभाव हुजे, जो बाबा मूंखे ॾिनी अथई। हीअं न असांजी बि स्थिति बिगड़ल ऐं उन्हनि जे मथां प्रभाव न। बाबा खे यादि करे पंहिंजी स्थिति में स्थित थी करे उन्हनि जे मथां असांखे परमात्म शक्ति जो प्रभाव विझणो आहे ताकी उहो बि परिवर्तन थिए न। केॾो सहज मार्ग आहे, लेकिन विस्मृति जे कारण पंहिंजे ई ॻाल्हियुनि में मस्तु थी असां उन्हनि खे ॾाढो मुश्किल ठाहे ॾींदा आहियूं। आहे त कुझु बि न। ॿियो छा कंदा आहियो, पंहिंजे ई व्यर्थ संकल्प जो तूफ़ान स्वयं ई रचंदा आहियो ऐं हुन तूफ़ान सां स्वयं ई हिली वेंदा आहियो। पंहिंजे व्यर्थ संकल्पनि जो तूफ़ान स्वयं ई रचंदा आहियो ऐं हुन तूफ़ान में स्वयं ई हिली वेंदा आहियो।
पंहिंजे निश्चय जे फाउंडेशन व अनेक प्रकार जी प्राप्तियुनि जो आधार में स्वयं ही हिली वेंदा आहियो। ॿियो छा कंदा आहियो? पंहिंजे ई व्यर्थ संकल्पनि जो तूफ़ान ख़ुदि ई रचंदा आहियो। हीअं न थी वञे, हीअं न थी वञे, हीअं न थी वञे, ऐं हुन तूफ़ान में स्वयं ई हिली वेंदा आहियो। पंहिंजे निश्चय जे फाउंडेशन व अनेक प्रकार जी प्राप्तियुनि जे आधार में स्वयं ई हिली वेंदा आहियो न। उहा स्थिति जॾहिं ईंदी आहे कोई ॻाल्हि जी, केॾो वॾो, केॾी वॾी ॻाल्हि आहे न, पास विद ऑनर्स थियण लाइ वॾी ॻाल्हि त न आहे, सिर्फ़ु अटेंशन ॾियणो पवंदो। सिर्फ़ु अटेंशन छा ॾियणो आहे? मां बाबा सां गॾु आहियां न, सर्वशक्तिवान सां गॾु आहियां। ऐं ॿी ॻाल्हि आहे कि ॾिसो दादियूं बि, भले दादियूं हिक ॿिए सां केॾो हुयूं मिली जुली करे, लेकिन हर दादी छा चवंदी हुई? बाबा, है न। असांखे मतिलबु असांखे सभिनि जे लाइ सुठी दृष्टि बि रखणी आहे, लेकिन कॾहिं कोई ब्राह्मण परिवार मां बि जंहिंजे मथां असां ॾाढो उहो कंदा आहियूं, निश्चय कंदा आहियूं, इहे उहो बि असांजे पेपर जे निमित ठही वेंदा आहिनि। छो जो असांखे त हिकु ई डायरेक्शन मिलियो आहे न, बाबा। असां सोचंदासीं न मुंहिंजी दीदी ईअं न करे सघंदी आहे, दीदी कीअं पेपर वठंदी, दीदी वटि त असां ॾाढो लाइट थी करे वेंदा आहियूं, अरे हीअ त दीदी आहे न, असांजी भेण आहे। लेकिन असांखे छा श्रीमत मिली आहे? हिकु बाप ॿियो न कोई, हिकु दीदी ॿियो न कोई न, हिकु बाबा ॿियो न कोई। त केर बि हुजे, वॾी दीदी दादी छो न हुजे, भले ब्रह्मा बाबा ई छो न हुजे, लेकिन असांखे शिव बाप खे ई पाण सां गॾु रखिणो आहे। शिव जी कहिड़ी बि आत्मा द्वारा असांजो पेपर अची सघंदो आहे, पोइ हुन समय असां हलचल में अची वेंदासीं, अरे मुंहिंजी दीदी मूंखे ईअं चई। थींदो आहे न, सेंटर में जो ॿार सेंटर में अचणु बंदि करे छॾंदा आहिनि, चवंदा आहिनि हीअ दीदी हितां जी ख़राबु आहे, ईअं आहे। हुन समय उहा दीदी असांजो एग्ज़ामिनर ठाही हुई आहे। हुन समय उहा दीदी एग्ज़ामिनर ठही करे असां वटि आई हुई। ऐं अगरि असां हुन समय बाबा खे यादि करूं आहे, बाबा खे पंहिंजो सम्झी करे हुन दीदी वटि वञूं आहे, त असां पास थी वञूं। त हिन करे पंहिंजे ई व्यर्थ संकल्पनि जो तूफ़ान ई रचंदा आहिनि, ऐं हुन तूफ़ान में स्वयं ई हिली वेंदा आहिनि। पंहिंजे निश्चय जे फाउंडेशन व अनेक प्रकार जी प्राप्तियुनि जो आधार में स्वयं ही हिली वेंदा आहिनि। ना मालूम विनाश थींदो या न थींदो, भॻवान वाच्य ठीकु आहे या न आहे, ये त ब्राह्मण परिवार ही ईअं थो करे, ये त दीदी अहिड़ी आहे, अलाए छा आहे हिते त, है न। त अहिड़े ॻाल्हियुनि में असांखे फसिणो ई न आहे। असांखे त बाबा चवनि था कि राजधानी ठहिणी आहे। अगरि तव्हां हुन समय दीदी पेपर जे रूप में आई, अगरि तव्हां हुन समय ज्ञान युक्त योग युक्त बाबा खे यादि करे हुनखे पार करो आहे, त तव्हां दीदी खां ऊच पद पाए वठो। ईअं ई त थींदो आहे न। अगरि असां पुरुषार्थ ज़्यादा था करूं, कॾहिं कॾहिं बाबा चईंदा न, सेंटर वारी दीदियुनि खां बि स्टूडेंट अॻियां निकिरी वेंदा आहिनि। उहे कीअं निकिरंदा आहिनि? ईअं ई त निकिरंदा आहिनि। दीदी अगरि पहिरियों माया जो अटैक दीदी ते थींदो, पोइ उहो कंहिं न कंहिं रूप में असांजो सामनो कंदो। असां बाबा जी यादि में हूंदासीं ऐं हुन दीदी जी ॻाल्हियुनि खे बि ज्ञान युक्त योग युक्त पार करे वठंदासीं। हुन दीदी जे मथां बि रहम दिल, क्षमा भाव, दया भाव रखंदासीं और रेगुलर बाबा सां कनेक्शन में रहंदासीं। हुन दीदी जी बुराई बि न कंदासीं, त तव्हां क्लास अॻियां वधी वेंदो। पोइ असांखे इहा हलचल न ईंदी।
अलाए ये भॻवान वटि ठीकु आहे न ठीकु आहे, या विनाश जे लाइ बि न। हाणे हाणे लड़ाई थी, हाणे हाणे ॾिसो भारत केॾो प्रोग्रेस थो करे, है न? करे बि थो, न बि थो करे, लेकिन जेको माण्हू ॾिसे अरे ये त भारत दिन प्रतिदिन केॾी सुठी चीजूं थी वञनि, इहे त चवनि था विनाश थींदो, किथे थींदो नज़र त नथो अचे, इहे त ॿियो अॻियां थी वधी वञनि। पोइ माण्हुनि खे संशय ईंदो न व्यर्थ संकल्प जो, ना मालूम विनाश थींदो या न थींदो, भॻवान वटि ठीकु आहे या न ठीकु आहे। दुनिया जे अॻियां निश्चय सां चईंदा हुआ न चयनि, गुप्त रहूं या प्रत्यक्ष रहूं, जमा करूं व सेवा में लॻायूं, प्रवृत्ति खे संभालियूं या सेवा में लॻूं, अहिड़ा अनेक प्रकार जा प्रश्न ईंदा। लेकिन असांखे सभु प्रश्न कंहिंखे ॾियणा, अगरि इहे प्रश्न अचनि बि था न कोई बि, बाबा खे ॾेई छॾो, बाबा खे ॾेई छॾो त बाबा आप ई असांखे संभाले वठंदा। अगरि असां ख़ुदि नथा संभाले सघूं, अञा ताईं पका न थिया आहियूं त बाबा असांखे चवनि था कि ॿारनि जे मन में घड़ी घड़ी इहे ईंदो आहे आख़िर बि छा थियणो आहे, बाप त निराकार आकार ई थी वियो, साकार में असांखे सामनो करणो पए थो, लेकिन असां सां गॾु केरु केरु आहे? शिव बाप ब्रह्मा माता आहे ई सही, ये त कंफर्म आहे न। ब्रह्मा बाबा त जन्म न वरितो अथई न। बाक़ी अगरि असां चलो तव्हां कंहिंखे बि यादि करो, मम्मा खे, दादनि खे, जानकी दादी, गुलजार दादी, प्रकाश मनी दादी, वैसे बाबा त असांखे चए थी सिर्फ़ु शिव बाबा खे यादि करो, लेकिन अगरि कंहिं ॿारनि जे मन में संकल्प अचे थो, सामनो त असांखे करणो पए थो, त असांखे केॾी सारी इंजन मिलियूं आहिनि, है न? असां शिव बाप खे बि यादि कंदासीं न त असांखे शिव बाप ब्रह्मा मां द्वारा त मदद कंदा ई आहिनि, लेकिन हाणे अगरि दादियूं बि एडवांस में असांजी मदद जे लाइ मथे आहिनि त हुननि द्वारा बि त मदद मिलंदी आहे न। त अहिड़ा व्यर्थ संकल्प जो तूफान रची स्वयं खे डगमग कंदा आहिनि। असांखे ईअं न सोचणो आहे शिव बाबा काथे आहे, ब्रह्मा बाबा काथे आहे, असांखे त जो बाबा चए थई कि समय ते असांखे चइणो आहे मुंहिंजो बाबा, त बाबा मदद करण लाइ हाज़िर थी वेंदा। त बाबा चवनि था कि अहिड़ा व्यर्थ संकल्प जो तूफान रची स्वयं ई डगमग थी वेंदा आहिनि, पंहिंजे निश्चय जे फाउंडेशन खे हिलाए ॾींदा आहिनि। जीअं तूफान काथे पहुची वेंदो आहे, उहा इहे व्यर्थ संकल्प जो तूफान तीव्र पुरुषारथ सां पुरुषारथ जी तरफ़ लाहे ॾींदो आहे। अहिड़े तूफ़ाननि में न वञो। बाप दादा अहिड़े ॿारनि सां पुछंदा आहिनि कि छा हाणे ताईं बि ट्रस्टी आहियो या गृहस्थी आहियो? जॾहिं ट्रस्टी आहियो त ज़िम्मेवार केरु, तव्हां या बाप? कुछ बि थिए असां पंहिंजी सम्झ सां न ॾिसूं कि ग़लति थो थिए। असांखे बाबा चए थई मुंहिंजो बाबा ख़ुदि खे आत्मा सम्झी ॻाल्हि मूंखे ॾेई छॾो। पोइ जो बि थिए कुछ बि थिए असांखे हुन में संकल्प न करणो आहे। असांखे इहे ई सम्झणो आहे इहे जो बि थिए थो इहे बाबा ॼाणे, बाबा जो कमु, असांखे त जो बाबा चयईं उहो करणो आहे। त ड्रामा में जो थियणो आहे उहो थींदो ई सही, लेकिन असांखे अगरि निश्चय थींदो न कि बाबा मूंसां गॾु आहे, हर ॻाल्हि में कल्याण आहे, त असांखे हुन अकल्याण जे दृश्य में बि असांजो कल्याण थी वेंदो। जॾहिं ट्रस्टी आहियो त ज़िम्मेवार केरु? जॾहिं बाप ज़िम्मेवार आहे त हूंदो व न हूंदो, थींदो या न थींदो, छा थींदो, इहा बाप जी ज़िम्मेवारी आहे या तव्हांजी? निश्चय बुद्धि जी पहिरीं निशानी छा आहे? निश्चय बुद्धि अर्थात सदा निश्चिंत रहण वारो। जॾहिं बाप असांजी सभु चिंतायूं पंहिंजे मथां वठी वरितई, पोइ तव्हां छो चिंता कंदा आहियो? विनाश थिए न थिए, कॾहिं थींदो, इहा चिंता ब्राह्मणनि खे छो? कॾहिं कॾहिं थींदो आहे कि
कंहिंजो दुख ॾिसी करे लॻंदो आहे कि हा भई जल्दी परिवर्तन थी वञे, लेकिन ॾिसो उहो बि पंहिंजे कर्मनि अनुसार भोगनि था। लेकिन जो ॿार बाबा जो बि नथा ॿुधनि, भई असां उन्हनि खे बाबा जे बारे में ॿुधायूं था, उहो भॻवान खे बि यादि नथा करे सघनि ऐं दुखी बि आहिनि ॾाढा। हाणे उन्हनि जो पार्ट ई अहिड़ो आहे, है न, ऐं उन्हनि जो पार्ट ई अहिड़ो आहे, ऐं उहे सत्य की दुनिया में बि नथा हलणु चाहिनि। उन्हनि खे इहे ई दुनिया खपे, हिन ई कलयुग में उन्हनि खे सुख शांती खपे, त वो मरण बि न चाहींदा आहिनि। उहे हिन ई कलयुगी दुनिया में, विकारी दुनिया में, विकारी मर्यादा आहिनि, विकारी जो बि दुनिया में विकारी गृहस्थी जीअं हलाईंदा आहिनि, उहा ई उन्हनि खे हलाइणी अथई। त जिद थी न, जबकि हाणे सत्युग अचण वारो आहे, त अहिड़े माण्हुनि जो असां छा करूं? किनारो करे वठो। उन्हनि खे असां सुख जा वाइब्रेशन ॾींदा वञूं, पर असां उन्हनि जी इहे इच्छा थोरी पूरी करे सघंदा आहियूं कि जो उहे चाहिनि था कि असांखे विकारी गृहस्थी ई सुठी लॻंदी आहे, ईअं ई असांखे हलणो आहे। न, हाणे त न हलणो आहे। त बाबा चवनि था कि असांखे त असां ब्राह्मणनि खे कॾहिं न सोचणो आहे विनाश कॾहिं थिए। असांखे त सुबुह खां राति ताईं जो बाबा जो संग असांखे मिले थो, असांखे बाबा जे संग में रही करे पंहिंजे जीवन में हलणो आहे। ऐं जो ॿार बाबा सां मिलणु चाहींदा आहिनि, अञा ताईं मिलिया न आहिनि, उन्हनि जे लाइ सेवा करणी न। कई आत्मा ॾिसो बाबा जो परिचय प्राप्त करे केॾो ख़ुशि थींदा आहिनि, ऐं असां सोचो विनाश थिए विनाश थिए, ऐं उहे वीचारी त वंचित रहिजी वेंदी न। त जेसि ताईं आत्माउनि जी बि इच्छा आहे भई असां भॻवान सां मिलूं, लेकिन जेसि ताईं उन्हनि जो नंबर अचे, जॾहिं उन्हनि जो पाठ अचे, तेसि ताईं त विनाश बि न थींदो। न त उहा अंत वारी आत्मा असांखे उल्हा न ॾींदी। त बाबा त कंहिंजो उल्हा न ॿुधणु चाहींदो आहे। हिन करे बाबा चवंदा आहिनि तव्हां मूंखे यादि करे चलो, कंहिंजो दुख आहे बाबा खे यादि करे हुनजो दुख हरू ऐं अॻियां वधंदा हलो। लेकिन असां इहे कॾहिं न सोचूं अरे वीचारा केॾा दुखी आहिनि, जल्दी विनाश थी वञे। न, असांखे सोचणो आहे जो आत्मायूं अञा ताईं बाबा सां मिलियूं न आहिनि ऐं उन्हनि जो मिलण जो पाठ आहे, साकार बि वियो अव्यक्त बि वियो, लेकिन जॾहिं परमात्मा जो परिचय मिलंदो आहे न, ऐं उहा योग में वेहींदा आहिनि, त उहा अनुभूति जो थींदी आहे। उहा ई त प्राप्ति आहे न। त उहो जो करणु चाहिनि था उन्हनि खे त असां करायूं न। त छा ब्राह्मण जीवन, हीरे तुल्य जीवन, बाप सां मिलन मनाइण जो जीवन, चढ़ती कला जो जीवन, सर्व खज़ाननि सां संपन्न थियण जो जीवन। ब्राह्मण जीवन छा आहे? हीरे तुल्य जीवन। छो जो हीरे बाप सां असां पालना वठंदा आहियूं, बाप सां मिलण मनाइण जो जीवन, चढ़ती कला जो जीवन आहे, सर्व खजाननि सां संपन्न जीवन आहे, सर्व अनुभूति संपन्न जीवन आहे। त ये सुठी न लॻंदी आहे टेंशन फ्री लाइफ? कलयुगी दुनिया में बि माण्हू टेंशन था करनि, असां टेंशन फ्री लाइफ जियूं था। एकांत में खुद जे जीवन में जो परिवर्तन थियो आहे न बाबा जे कारण, बाबा जी ज्ञान जे कारण, बाबा जी खज़ाने जे कारण, त कॾहिं एकांत में वेही करे न वीचार कंदा करो, तॾहिं तव्हांखे लॻंदो कि हा मूंखे कंहिंजी प्राप्ति थी आहे। हिन कलयुगी दुनिया में माण्हू एॾा परेशान आहिनि ऐं मूंखे कुझु तकलीफ़ ई न थींदी। तॾहिं तव्हांखे रियलाइज़ थींदो कि मूंखे छा प्राप्त थियो आहे, केरु प्राप्त कराए थो, केरु मूंसां गॾु आहे। जल्दी समाप्त करणु चाहींदा आहियो छा इहे समय? जबकि सत्युग में बि असांखे स्थूल चीजनि, प्रकृति, शरीर, संबंधनि सां सुख मिलंदो, लेकिन हाणे त बाबा सां गॾु असांखे उहो सभु कुझु अनुभव थिए थो। इहो वंडर आहे न, असांजी बुद्धि सिधा मथे रहंदी आहे परम धाम में, बाबा वटि। कोई कष्ट व तकलीफ़ आहे छा? अमृत वेलो उथणो पवंदो आहे, वरी मुरली ॿुधणो पवंदो आहे, वरी ईअं करो उहो करो, भोग लॻायो, इहे तकलीफ़ थींदी आहे छा हिन में?
की प्राप्ति थींदी आहे। प्राप्ति खे साम्हूं रखंदव त तकलीफ़ न थींदी न। असां कुझु छॾियो आहे, असां लहसुन प्याज छॾियो आहे, फैशन आदि छॾियो आहे की असांखे प्राप्ति थी आहे। वो स्थूल फैशन आदि छॾियो आहे की असांखे बाबा सिंधी आत्मा के गुणनि ऐं शक्तियुनि सां श्रृंगारनि था, इहे प्राप्ति कई आहे या उहो छॾियो आहे? ज़बरदस्ती न छॾियो आहे। असांखे इहो श्रृंगार सुठो लॻंदो आहे, इन करे उहो असां ख़ुदि आपे ई असांखे न खपे। उहो ज़बरदस्ती न छॾियो आहे। लहसुन प्याज न खाइण सां असांजे जीवन में सुधार आयो आहे न त केॾी बदबू ईंदी आहे। हाणे ॾिसो, असां लहसुन प्याज न खाईंदा आहियूं, कोई लहसुन प्याज वारो अगरि अची वेंदो आहे या अगरि कारणे घर में बि कंहिंखे लहसुन प्याज जी रोटी ठाहिणी थी पए त उन्हनि खे केतिरी स्मेल ईंदी आहे न खाइण वारे जे साम्हूं कोई वेहे त केॾी स्मेल ईंदी आहे, केॾो अशुद्धता लॻंदी आहे न। हाणे उहो स्मेल बि एॾी अशुद्धता लॻंदी आहे। इन करे अगरि तव्हांखे ठाहिणो थो पए न त इहो बि संकल्प करो। ईअं न ठाहिणो त पईंदो ई सही, न संकल्प करो। इहो बाबा जो घर आहे, हिन में हाणे अॼु खां लहसुन प्याज न ठहिणो खपे। तव्हां इहे न सोचो उहो छॾनि, बसि इहे बाबा जो घर आहे, हिन में लहसुन प्याज न खाइणो आहे कंहिंखे बि, हिन घर में अचिणो ई न आहे। तव्हां गुप्त रीतिअ पुरुषारत करो, पोइ हुन सां तव्हांखे बि इन सां मुक्ति मिली वेंदी न। छोजी जो न खाईंदो आहे उहो बाबा जो ठही वेंदो आहे न, पोइ हुनजे लाइ उहो स्मेल बि ॾाढी उहा थींदी आहे। उनखे बि थोरो बाबा जी याद में सहन करणो पवंदो आहे, समाइणो पवंदो आहे, इग्नोर करणो पवंदो आहे। बसि असांजे लाइ त फ़ाइदो ई आहे। बाबा त चईंदा आहिनि अंत में असांजी कहिड़ी स्थिति थियणी खपे, ॾिसंदे हुए बि न ॾिसो, ॿुधंदे हुए बि न ॿुधो। त लहसुन प्याज अगरि तव्हांखे ठाहिणो थो पए, लहसुन प्याज सां रोटी, त सूंघंदे हुए बि असांखे हुनजी स्मेल अचे ई न। कंहिंखे न बदबू ईंदी न आहे, उन्हनि जे नक में कुझु अहिड़ी प्रॉब्लम थी वेंदी आहे। असांखे प्रॉब्लम न करणी आहे, लेकिन बाबा जी याद में अगरि असां रोटी ठाहियूं कंहिंजे लाइ लहसुन प्याज वारी बि, त अहिड़ी योग पावर असां वटि हुजे की उनजी स्मेल असांजे नक में वञे ई न। त इहे बि ॾिसो, इहे बि पुरुषारत थी वियो न। या इहे बि असां संकल्प करे सघंदा आहियूं की हिन घर में लहसुन प्याज न ईंदो। पोइ धीरे धीरे करो कि बाबा जे हिन घर में जो बि ॿार रहंदो आहे उहो कॾहिं बि लहसुन प्याज न खाए। त हीअं असां संकल्प करे सघंदा आहियूं न, करूं न, त हुननि जो बि छुटी वेंदो। हुननि खे बि धीरे धीरे उहो थी वेंदी कि न मां नथो खायां। बाबा चवनि था कोई कष्ट आहे तव्हांखे, कोई तकलीफ़ आहे, कॾहिं कॾहिं विघ्न ॾाढा ईंदा आहिनि न, त माण्हू चवंदा आहिनि कॾहिं विनाश थींदो। त बाबा उन्हनि ॿारनि खां पुछनि था कोई कष्ट आहे, कोई तकलीफ़ थींदी आहे छा? भक्ति मार्ग में यही पुकारियो न कि अतीन्द्रिय सुख जे जीवन जा ॾींहं हिक सां चुगण चौगुना थी वञनि। भक्ति मार्ग में ॿार इहे पुकारदा हुया कि अतीन्द्रिय सुख जो जीवन हिक जो चौगुना थी वञे। ऐं हाणे थकी आहियो, अहिड़ा संकल्प करण जे मथां बाप दादा खे हसी ईंदी आहे। जेका ॿार अहिड़ा संकल्प कंदा आहिनि न कि कॾहिं विनाश थींदो। कॾहिं कॾहिं गृहस्थी में रहंदे रहंदे ॿार परेशान थी वेंदा आहिनि, या कॾहिं कॾहिं सेवा केंद्र ते बि ॾाढा विघ्न ईंदा आहिनि न। सेवा केंद्र ते बि ईंदा आहिनि, छोजी हिकु परिवार ई थी वियो न। अलॻि अलॻि संस्कार स्वभाव वारा ॿार आहिनि। जेसि ताईं उन्हनि जो संस्कार स्वभाव ठीकु थिए, ज़रूरी थोड़ी सेवा केंद्र ते रहण वारी सभु दीदियुनि जा सभु पुराणा स्वभाव संस्कार ख़तम थी विया। अगरि ख़तम थी विया त उन्हनि जी बट्टी छो थींदी आहे? ख़तम थी विया त उहो बि अव्यक्त थी वञनि, ॿियो पाठ वॼाइनि। लेकिन हुते बि पेपर थींदा आहिनि, हुते बि स्वभाव संस्कार जी टकराव थींदी आहे। घर गृहस्थी में भले ई वो अज्ञानी है, पर बाबा कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि कि अज्ञानी ऐं भगत आत्मायूं बि, उन्हनि जा बि स्वभाव संस्कार कंहिंजा कंहिंजा सुठा हूंदा आहिनि, रॉयल हूंदा आहिनि।
पर ॾिसो हर तरफ़ अगरि तव्हांखे पंहिंजे संगम युगी जीवन में कोई तकलीफ़ थिए थी न, ऐं तव्हां अगरि ॾिसो था भई दीदियूं केॾो आराम सां रहनि थियूं, कोई झंझट न आहे, लेकिन हुननि जे जीवन में बि पेपर ईंदा आहिनि। हिते त असां त बि ॿुधाए सघंदा आहियूं, लेकिन ब्राह्मण परिवार में त बाबा हुते त सभु कुझु हलणो पवंदो आहे न, छो जी हुते त सभु हिन ई नज़र सां ईंदा आहिनि कि हिते सभु परफेक्ट आहे, लेकिन अंदरि सभिनि खे सामनो करणो पवंदो आहे, सहन करणो पवंदो आहे। सभु बाबा जा ॿार हिक ॿिए खे बाबा जो ॿार सम्झी करे सहयोग ॾेई करे हलंदा रहंदा आहिनि न। हुते त ॿियो जास्ती असांखे पेपर ईंदा आहिनि, त बाबा चईंदा आहिनि हर हिक जो पाठ पंहिंजो पंहिंजो आहे। ज़रूरी न हर जॻह हर सेंटर ते थींदो आहे, काथे काथे थींदो आहे, काथे काथे न थींदो आहे, छो जी पेपर न ईंदा त अॻियां कीअं वधंदा न। अॼु जो वॾी निमित दीदी आहे, हुन बि पंहिंजा पेपर पास कया अथई, तॾहिं त वॾी थी आहे न। त वॾो थियण मतलब हर सिचुएशन, हर स्वभाव संस्कार वारी आत्माउनि खे सां असां पेपर पास करे अॻियां वधूं। सेंटर में भी कोई अहिड़ी आत्मा हूंदी जो ज्यादा क्रोधी हूंदी, लोभी हूंदी, मोही हूंदी, अहंकारी हूंदी, त जेकी वॾी दीदी हूंदी आहे न, उहा अहिड़ी आत्माउनि जे स्वभाव संस्कार ते विजय प्राप्त करे उन्हनि खे गले लॻाए छॾंदी आहे। जो शंकर जे गले में सांप आहे न, उहो इन जो मतलब आहे कि ज़हरीली जे आत्माउनि में एॾा ज़हर जहिड़ा विकार बुरायूं बि आहिनि, उन्हनि खे बि असां गले लॻाए करे हलूं। तॾहिं गले लॻाए करे हलूं मतलब मिलनसार करे हलूं, ऐं हिकु परमात्मा जी यादि में मिलनसार करे हलूं, तॾहिं इहो तपस्वी रूप आहे। शंकर मतलब कि परमात्मा जी यादि में रहण वारो ऐं हुनजे आसपास जो बि विकार बुराइनि वारी आत्मायूं आहिनि, हुननि सां नफ़रत घृणा न कंदो आहे शंकर। उन्हनि खे गले लॻाए करे हलंदो आहे, अर्थात उन्हनि सां मिली जुली करे रहंदो। त तव्हांजे बि घर गृहस्थी में कंहिं आत्मा में कहिड़ो अवगुण, कंहिं आत्मा में कहिड़ो अवगुण, कंहिं में विकार, तव्हांजे बि घर में कोई हूंदो, न हूंदो त ॾाढो ई सुठो आहे। न त हूंदो आहे न, कोई चईंदो मुंहिंजे ॿार में ॾाढो गुस्सो आहे, मां ॾाढो उहो थी वेंदी आहियां, कंहिंमें छा कंहिंमें छा। त अहिड़ी आत्माउनि खे बि असां बाबा जी यादि में रही करे उन्हनि जे बि कमी कमज़ोरी विकार बुराइनि खे सकाश ॾेई करे शुभ भावना शुभकामना सां ख़तम करे, समाए करे, सहन करे, सामनो करे, उन्हनि सां मिली जुली करे हलण मतलब शंकर ठहिण। त इहा तपस्या करणी आहे। तपस्या मतलब इहे न हिकु जॻह वेही रहो। शंकर जो तपस्वी रूप मतलब इहो। त बाबा अॼु असांखे चवनि था संगम युग अतीन्द्रिय सुख जो समय। त असांखे कॾहिं बि आहे न सोचणो खपे कि विनाश कॾहिं थींदो, मां ॾाढी परेशान थी वई आहियां। बाबा चवनि था कि अहिड़ा ॿार कॾहिं चईंदा आहिनि न त बाप दादा खे बि हसी ईंदी आहे। अप्राप्ति छा आहे जो अहिड़ो संकल्प उठंदो आहे। जॾहिं कल्याणकारी बाप चईंदा आहियो, कल्याणकारी जीवन चईंदा आहियो, त जो बि भगवान वाचा आहे हुनमें अनेक प्रकार जो कल्याण समायल आहे न, है न। बाबा चईंदा न क्रोध अहिड़े स्वभाव संस्कार वारनि खे बि गले लॻायो, मतलब उन्हनि खे बि शुभ भावना शुभकामना करे करे हलंदा रहो। छो कीअं काथे हिन संकल्प सां निश्चय बुद्धि जो फाउंडेशन हिलाईंदा छो आहियो न। केसि ताईं मूंखे ईअं रहणो पवंदो, केसि ताईं मूंखे ईअं करिणो पवंदो, कॾहिं हीअं थींदो, हीअं छो थियो, अहिड़े प्रश्ननि में कंहिं वारे प्रश्ननि में अची करे पंहिंजे निश्चय बुद्धि जो फाउंडेशन हिलाईंदा छो आहियो। अगरि अहिड़ा नंढा नंढा तूफ़ाननि में फाउंडेशन हिली वेंदो आहे त महाविनाश जा महान तूफ़ाननि में कीअं ठहरी सघंदो।
उन ॾींहुं बि बाबा असांखे चई न कि ॾिसो अगरि असांजो हाणे खां ई अभ्यास थी वेंदो न, ॾिसदे हुए न ॾिसो, ॿुधदे हुए न ॾिसो, कोई तव्हांखे गारियूं ॾे, ग्लानी करे, कोई तव्हांजे साम्हूं ग़लति कमु करे, असांखे हुन समय अगरि असांखे कुझु भई तव्हां घर गृहस्थी में रहंदा आहियो, कुझु चइणो आहे त बाबा जी यादि में चओ, लेकिन अॼुकल्ह कंहिंखे चइण बि केॾो भारी आहे न। घर में ई अॼुकल्ह माण्हुनि खे हिक ॿिए सां कुझु चइण मतिलब सोचे सम्झी करे चइणो थो पए, न त काथे माण्हू ग़लति कमु न करे छॾे। त बाबा चईंदा आहिनि जाते ठीकु आहे हुते चओ ठीकु आहे, लेकिन जेतिरो थी सघे ॾिसदे हुए न ॾिसो, ॿुधदे हुए न ॿुधो। जेका बि तूफ़ान थियनि था, परिस्थितियूं अचनि थियूं, उन्हनि खे असां बाबा जी यादि में रही करे कल्याण सम्झी करे अॻियां हलंदा हलूं। छो जी बाबा चवनि था कि महाविनाश में अनेक प्रकार जा चारों ओर जे तूफ़ान ईंदा, ॾाढा सारा, तव्हां कॾहिं सोचिया बि न हूंदा। हुन समय अगरि असां शोर शाह में पहुची वियासीं त पोइ ॿुधायो असांजी छा गति थींदी। त उन ॾींहुं बि बाबा असांखे चयईं अगरि अंत में पास थियणो आहे, पास विद ऑनर्स थियणो आहे, त स्थिति असांखे हाणे खां ई ठाहिणी आहे। बसि असांखे मन में छा सोचणो आहे कि हर ॻाल्हि में कल्याण आहे। हा, तव्हां निमित आहियो, बाबा खे चई करे हुन ॻाल्हि में असांखे बाबा जी श्रीमत अनुसार कंहिंखे चइणो आहे, छा चइणो आहे, ओतिरो चओ। लेकिन ज्यादा अॼुकल्ह असां कंहिंमें फसंदासीं न त बाबा सां डिस्कनेक्ट थी वेंदासीं। पोइ उन्हनि जी जो असां मदद करे सघंदा आहियूं न मन सां, उहो बि न करे सघंदा। त भले ई ॿार ॿुधनि नथा, संबंधी ॿुधनि नथा, कोई तव्हांजो चयो नथो मञे, तव्हां हुनखे उन्हनि जी ॻाल्हियुनि खे मन में न रखो। मन में रखंदव त तव्हां कॾहिं बि उन्हनि खे मन सां सकाश बि न ॾेई सघंदव, तव्हां कंहिं रीति उनजी मदद न करे सघंदव। अॼु ॿार ॿुधे नथो, लेकिन असां हुनजी ॻाल्हि मन में न रखी ऐं असां बाबा खे चई करे हुन आत्मा जे लाइ शुभ संकल्प कयो, उहो अगरि कुझु ग़लति संगत में पहुची वियो आहे त असां इहो संकल्प करूं कि उहो हुन ग़लति संगत सां निकिरी वञे उहा आत्मा। इहे कॾहिं करे सघंदासीं? जॾहिं असांजो मन शांत हूंदो, है न। मन सां संकल्प सां दान तॾहिं करे सघंदा आहियूं। इन करे बाबा चईंदा आहिनि कॾहिं बि व्यर्थ संकल्प जे तूफ़ान में हलचल में न अचो, पंहिंजे खे डिस्टर्ब न करो। छा करिणो आहे? मां आत्मा आहियां, मां निमित आहियां। इहा आत्मा बाबा जो ॿार जो करे थी, मूंखे बाबा खे ॾियणो आहे, फुल स्टॉप। एतिरी नंढी सी ॻाल्हि में जंहिंमें ॿियो ही अॻियां जे लाइ समय मिलियो आहे, साथ मिलियो आहे, अनेक प्रकार जा खज़ाना मिलनि था, प्राप्ति थिए थी, समाप्ति जी उत्कंठा छो आहे पोइ? न, जेतिरा असांजे साम्हूं विघ्न परेशानियूं ईंदियूं न, असां बाबा जी यादि में, बाबा जे ज्ञान योग सां अगरि उन्हनि ॻाल्हियुनि खे पार कयो न, मतिलबु एतिरो कमाई असां कई, एतिरी प्राप्ति असांखे थी, त असांखे त ॿियो ई विघ्ननि जो आह्वान करणो खपे। अगरि तव्हां करे सघंदा आहियो त, न करे सघंदा आहियो त कॾहिं बि आह्वान न कजो। लेकिन अगरि असां करे सघंदा आहियूं, अगरि असांखे क्लास अॻियां वधिणो आहे, अगरि असांखे कमाई करणी आहे, अगरि असांखे बाबा जी ज्ञान खे सुठी रीति सम्झणो आहे, हर ज्ञान गुण शक्ति खे प्रैक्टिकल में लाइणो आहे, त असांखे विघ्ननि जो आह्वान करणो खपे, ताकी उहे ईंदा ऐं असां बाबा जी यादि में हुन ज्ञान जे पॉइंट खे यूज़ करे, शक्ति गुण खे यूज़ करे हुनखे पार करे वठंदासीं, त असां क्लास अॻियां वधी वठंदासीं। त जेका ॿार हिन में बिज़ी आहिनि, उहो त कॾहिं न चईंदा न विनाश अचे, उहो त चईंदो अरे मुंहिंजी त कमाई थी थिए। ऐं साथ साथ जेकी आत्मा विघ्न रूप ठही करे अचे थी, हुनजो बि कल्याण थींदो, हुनजो अकल्याण न थींदो, हुनखे बि कुझु न कुझु प्राप्ति थींदी।
छो जो उहो बि बाबा जो लेफ्ट हैंड त ठही न, है न। त बाबा चवनि था सुख जे ॾींहंनि में धीरज धरो, अची वेंदा सुख जा सतयुगी जीवन में। कॾहिं ऐं शो जे अंधेरे में न अचो, कॾहिं ईंदो सुख जा ॾींहं, उनजे हाणे अञा ताईं छो न आयो आहे। ए संकल्प न करो, पंहिंजे ही व्यर्थ संकल्प जे तूफान खे समाप्त करो, संपत्तिवान समृद्धिवान ठहो। अॼु सॼो ॾींहुं असांखे केतिरी कमाई करणी आहे, अर्थात केतिरे ज्ञान गुण शक्तियुनि खे कार्य में लॻाए करे दान ॾेई करे कमाई करणी आहे। सॼो ॾींहुं असांखे इहे ई यादि रहणो खपे। अॼु सुबुह जो मुरली ॿुधी न, है न, उन मां कहिड़ो पॉइंट खयो, धारणा जो पॉइंट कहिड़ो खयो, सेवा जो कहिड़ो खयो, नई ज्ञान जी ॻाल्हि कहिड़ी बाबा ॿुधाए, योग जे लाइ कहिड़ी ॻाल्हि ॿुधाई। ये 4 ॻाल्हियूं ई सॼो ॾींहुं हिन में बिज़ी रहो ऐं धारणा कंदा रहो, सेवा कंदा रहो, नई ज्ञान जी पॉइंट खे सम्झी करे विचार सागर मंथन करे मक्खन कढंदा रहो, योग में रहो, कमाई थींदी वेंदी। त बाबा चवनि था पंहिंजे ही व्यर्थ संकल्प जे तूफान हाणे समाप्त करो, समाप्त करो, संपत्तिवान ठहो, समृद्धिवान ठहो, सदा निश्चय बुद्धि, कल्याणकारी बाप और कल्याणकारी समय जो हर सेकेंड लाभ उठायो। कल्याणकारी बाप और कल्याणकारी समय जो हर सेकेंड लाभ उठायो। सॼे कल्प में अहिड़ो संपत्तिवान भाग्यवान ॾींहुं, भाग्य विधाता जे संग जा ॾींहुं पोइ न ईंदा। पोइ 5000 साल पोइ वापसि असांखे कमाई करणी आहे। 5000 सां हिते रेस्ट कंदासीं, खाईंदासीं वेंदे वेंदे। त पूरे 84 जन्मनि जो वरसो वठी वठो न, पोइ महिनत न करणी पवंदी असांखे, करे सघंदा आहियूं। बाबा त चईंदा आहिनि न पूरे कल्प जो भाग्य था ठाहियो। त सोचो द्वापर कलयुग में बि तव्हांखे छा करिणो, उन अनुसार बाबा खे चओ ऐं पुरुषार्थ करो। त बाबा चईंदा आहिनि कि विनाश जे समय बि ये समाप्ति जो समय यादि कंदा कि अरे असांखे टाइम मिलियो हुयो, असां पुरुषार्थ करे वठूं। इन करे ड्रामा अनुसार कल्याण अर्थ जो ड्रामा जो दृश्य हले थो, उनखे त्रिकालदर्शी ठही हिम्मत ऐं उल्लास वारी समृद्ध आत्मा ठही स्वयं बि समृद्ध रहो, विश्व खे बि समृद्ध ठाहे न। घर गृहस्थी में त माण्हुनि खे टाइम मिलंदो ई आहे। अगरि तव्हां पंहिंजो टाइम मैनेज करो त गृहस्थी वारनि खे ॾाढो टाइम मिलंदो आहे, लेडीज़ खे त ॾाढो मिलंदो आहे। छो जी ज्यादातर लेडी अॼुकल्ह घर में अगरि मायूं कमु करण ईंदियूं आहिनि, ऐं ज्यादा फैलारो न करो न। तव्हां चाहो त पंहिंजी गृहस्थी में बि ॾाढो टाइम कढी करे पंहिंजो पुरुषार्थ करे सघंदा आहियो। साकार मुरली खे हिकु बार ॿुधी बसि न करो, ॾींहं जो बि पढ़ो, शाम जो बि पढ़ो, पोइ ॾिसो तव्हांजो पुरुषार्थ केतिरो थो थिए। दादियूं छा कंदियूं आहिनि, हिक ई साकार मुरली खे ॾींहं में ॾाढा बार पढ़ंदियूं। इहो ई पुरुषार्थ आहे। ईअं न बसि असां सुबुह ॿुधियो बसि, समय कढो, कलाक तव्हां फोन ते वियो था, तंहिंखां त अधु कलाक में पूरी मुरली थी वेंदी। हुन मां नई नई पॉइंट्स कढो, अव्यक्त मुरली ॿुधो, पढ़ो। खुदि पढ़ण सां ॾाढो ॿिया बि पॉइंट मिलंदा आहिनि न। त बाबा चईंदा आहिनि कि न त इहे ॾींहं यादि कंदव विनाश जे समय, विनाश जे समय ये प्राप्ति जो समय यादि कंदव। हिन करे ड्रामा अनुसार कल्याण अर्थ ड्रामा जो दृश्य जो हले थो, इनखे त्रिकालदर्शी ठही हिम्मत ऐं उल्लास वारी समृद्ध आत्मा ठही स्वयं बि समृद्ध रहो, विश्व खे बि समृद्ध ठाहे। पत्थर तोड़ण में थको न, पत्थर तोड़ण में थको न। जो तव्हां वटि अॼु आहे, जाते तव्हां आहियो, जो तव्हांखे मिलियो आहे, उन में ख़ुशि रहो।
लक्ष्य रखो कि मूंखे सॼो ॾींहुं एतिरी बार मुरली पढ़णी आहे, एतिरी धारणा करणी आहे, एतिरी सेवा करणी आहे, चाहे मन सां करो, वाचा सां करो, कर्मणा सां करो, धन सां करो, तन सां करो। मूंखे एतिरो अॼु स्वयं में परिवर्तन करणो ही आहे। पत्थर के तोड़ण वारा न ठहो, स्वयं जे तूफाननि में हिलो न, अचल ठहो। सम्झो कंदा छा आहियो, करणो छा आहे। ये ही रोहरियान बाप दादा जी अॼु थी ॿारनि जो खेल ॾिसी करे बाप दादा अॼु रोहरियान करनि पिया कि ॿारनि खे करणो छा आहे, कंदा छा आहे। हाणे समृद्धि जो खेल खेॾो, जैसा ये सब खेल समाप्त थी वेंदो। दिल शिकस्त जे बजाय दिल सदा खुश थी वञे, है ना। हाणे दिल शिकस्त न थियो, दिल शिकस्त जे बजाय छा थियणो असांखे, असांजी दिल सदा खुश रहे। हाणे अहिड़े संकल्प हिन महान यज्ञ में आहुति विझी करे वञिजो, साथ न खणी वञिजो। कहिड़ो संकल्प विझो अॼु बाबा जे यज्ञ में कि मां कॾहिं बि दिल शिकस्त न थींदमि, कॾहिं बि हिलदमि न, कॾहिं बि पंहिंजो समय वेस्ट न कंदमि, पत्थर के तोड़दमि न, व्यर्थ संकल्प जे तूफाननि में न ईंदमि। त अहिड़ा संकल्प बाबा जे यज्ञ में आहुति विझी करे वञो, साथ में न खणी वञिजो। सदा जे लाइ स्वाहा करो। सब व्यर्थ संकल्प, विकल्प, आसुरी संकल्प, आसुरी स्वभाव संस्कार जो भी आहे ना, उहे रोज संकल्प कंदा करो कि मां पंहिंजे अंदर पूरो पुराणो संकल्प, स्वभाव संस्कार, स्मृति, रावण जी सब प्रॉपर्टी खे स्वाहा थी करा। त बाबा चईंदा आहिनि कि हाणे आहुति विझी करे वञो, साथ न खणी वञिजो। सदा जे लाइ स्वाहा। ज़रूरी न मधुबन में वञी करे करो, वाह चांस मिले थो त ॾाढो सुठो आहे, न त रोज अमृत वेलो सां अव्यक्त वतन में वञो बाबा वटि संकल्प सां, ऐं हुतां खां मां हेठि अचां त बाबा खे सभु कुझु स्वाहा करे पोइ हिकदमि नई आत्मा। जॾहिं स्वयं ई स्वाहा थी वियो त संकल्प कीअं अची सघंदा आहिनि। हिन करे स्वाहा जो भोग लॻाए करे वञिजो। समृद्ध संकल्प रूपी फल जो भोग लॻाइजो। व्यर्थ जो स्वाहा लॻायो, भोग लॻायो, ऐं समृद्ध संकल्प रूपी फलनि जो भोग लॻायो। स्वाहा जो भोग लॻाए करे वञिजो, समृद्ध संकल्प रूपी फलनि जो भोग लॻाइणो। सम्झो कहिड़ो भोग लॻाइणो आहे न। गुरुवार ॾींहुं माण्हू भोग लॻाईंदा आहिनि न, लेकिन बाबा चईंदा आहिनि कि गुरुवार मतलब कि कहिड़ो गुरुवार ॾींहुं असांखे कोई संकल्प करणो आहे, कोई न कोई वरदान, कोई न कोई सुमान पंहिंजे अंदर उन ॾींहुं धारण करणो आहे। और संडे मतलब छुट्टी, मतलब कि कोई न कोई बुराई, कमी, कमजोरी की छुट्टी ॾियणी आहे। ऐसे त रोज ही असांखे करणो आहे, लेकिन ॿार चईंदा आहिनि न, हा भोग आहे, अॼु भोग आहे, लेकिन बाबा अॼु चवनि था स्वाहा जो भोग लॻाए करे वञिजो, समृद्ध संकल्प रूपी फलनि जो भोग लॻायो। सम्झो कहिड़ो भोग लॻाइणो। अच्छा, अहिड़ा सदा निश्चिंत, सदा निश्चय बुद्धि, हर महावाक्य जे महान अर्थ की ॼाणण वारा। अहिड़ा सदा निश्चिंत, सदा निश्चय बुद्धि, हर महावाक्य जे महान अर्थ की ॼाणण वारा, संकल्प जे भी ट्रस्टी, संकल्प जो भी ट्रस्टी ठहण वारा, अर्थात जो बाप जा संकल्प, वो ॿार जा संकल्प, जो बाप जा संकल्प, उहो ही असांजा संकल्प
जो बाप जी बुद्धि में श्रीमत आ वही असांजी बुद्धि में श्रीमत हुजे। जो बाप जा संस्कार वही असांजा संस्कार। अहिड़ी स्थिति ठही वञे त असां बाप समान ठही वेंदासीं। अहिड़े मन बुद्धि संस्कार में समान बाप दादा जे समीप आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं गुड मॉर्निंग नमस्ते। असांजो बि बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। त अॼु बाबा कहिड़ो भोग लॻाइण लाइ चई उहो यादि रखिजो ऐं रोज़ अहिड़ो भोग लॻाइजो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।